दोस्तों मंसूर खान जूं सभिनी ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं मंसूर खान हाणे हिकिड़ो वॾो कमु करण वारो आहे। जी हाँ दोस्तों, अॼु वरी अपडेट तव्हांखे ॾींदासीं त मंसूर खान कहिड़ो क़दमु खणण वारो आहे ऐं हाणे सोडल जो आख़िर छा थींदो, सोडल बचंदो या सोडल पूरो थी वेंदो। ऐं दोस्तों इहो ॿुधाईंदो हलां त रहज़न आख़िर कंहिंजी ॻाल्हि सम्झंदो। सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में, हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं लाइक सब्सक्राइब शेयर बि ज़रूरु कंदा उदासी टीवी यूट्यूब चैनल खे। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त हाणे रहज़न जेको आहे उहो पहिरीं ॻाल्हि हिकिड़ी सम्झी चुको आहे त हाणे उन खे ख़बर पइजी चुकी आहे आहिस्ता आहिस्ता त बाबा शैतान आहे शानवाज़ खान। मंसूर खान ॿिन्ही धुरनि खे हिकु कंदो। मुराद बि उन जी ॻाल्हि सम्झी चुको आहे मंसूर खान जी। ऐं सोडल जो कुझु फ़िलहालु ख़ासि एॾो नुक़सानु त न थींदो, लेकिन सभिनी खे ख़बर पइजी वेंदी आहिस्ता आहिस्ता। हाणे रहज़न खे बि ज़हन में वेहिजी वेंदो त मंसूर खान असांखे ठाहिणु चाहे थो, शानवाज़ खान असांजो सचो न आहे। ऐं ॿई धुरियूं हिक ॿिए ते मुतफ़िक़ थींदियूं ऐं उन्हनि सां गॾोगॾु जेको आहे मंसूर खान ॿिन्ही धुरनि खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते विहाए भाकुर पाराईंदो ऐं इन्हनि खे दोस्तो हिकु करे छॾींदो ऐं शानवाज़ खान जी शिकस्त थींदी, मंसूर खान जी जीत थींदी, मंसूर खान खटे वेंदो। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, खिलंदा मुस्कुराईंदा रहो, लाइक सब्सक्राइब शेयर बि ज़रूरु कंदा रहो। अल्लाह हाफ़िज़।